मेरी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। इमरान ख़ान जो जुमे ते लाहौर खां लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान कियो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त लॉन्ग मार्च लिबर्टी चौक लाहौर खां शुरू थींदो, जेटी रोड खां थींदो नाज़रीन इस्लामाबाद वेंदासीं। इमरान ख़ान जो चवणु आहे ऐं मूंखे ग़ैर ज़िम्मेवार चयो वियो त ॾुखे वक़्त में उहे हिकु लॉन्ग मार्च कयो। जी अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। इमरान ख़ान जो जुमे ते लाहौर खां लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान। लॉन्ग मार्च लिबर्टी चौक लाहौर खां शुरू थींदो ऐं जीटी रोड खां इस्लामाबाद वेंदासीं, इहो चवणु आहे इमरान ख़ान जो। इमरान ख़ान वधीक चयो त मूंखे ग़ैर ज़िम्मेवार चयो वियो त ॾुखे वक़्त में लॉन्ग मार्च करे रहियो आहियूं। इमरान ख़ान, फज़ल रहमान असां ख़िलाफ़ 2 ऐं बिलावल ऐं मरियम बि हिकु लॉन्ग मार्च कयो। अॻूणे वज़ीर आज़म चयो त अपोज़िशन जी मार्च महिल त कंहिं उहो न सोचियो हो त हालतूं ठीकु न आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे, हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। इमरान ख़ान जो जुमे ते लाहौर खां लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान कियो वियो आहे। लॉन्ग मार्च लिबर्टी चौक लाहौर खां शुरू थींदो, जेटी रोड खां इस्लामाबाद वेंदासीं। इमरान ख़ान जो इहो चवणु आहे त मूंखे ग़ैर ज़िम्मेवार चयो वियो त ॾुखे वक़्त में लॉन्ग मार्च करे रहियो आहीं। इमरान ख़ान इहो चयो आहे त मूंखे ग़ैर ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। उनजो वधीक चवणु हो त फज़लुर रहमान असां ख़िलाफ़ 2, बिलावल ऐं मरियम बि हिकु लॉन्ग मार्च कयो हो। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। इमरान ख़ान जो जुमे ते लाहौर खां लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान। लॉन्ग मार्च लिबर्टी चौक लाहौर खां शुरू थींदो, जीटी रोड खां इस्लामाबाद वेंदासीं। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो, इमरान ख़ान पारां लॉन्ग मार्च जो ऐलान कियो वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान ख़ान जेको लॉन्ग मार्च जो चए पियो त जुमे जे ॾींहुं मां ऐलान कंदुसि, पर अॼु लाहौर में हिकु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो ऐलान कयो आहे त मां हिन हुकूमत ख़िलाफ़ जेको आहे सो जुमे खां लॉन्ग मार्च जो शुरू कयो वेंदो ऐं लाहौर जे लिबर्टी चौक जेको मशहूरु लाहौर जो चौक आहे, उतां जेको आहे सो लॉन्ग मार्च जी शुरूआति कई वेंदी। इमरान ख़ान तरफ़ां जेको लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे उहो जुमे जे ॾींहुं सुबुह जो 11 वॻे जेको आहे सो आवाम खे अपील कई थी त असां जेको आहे सो लॉन्ग मार्च कंदासीं ऐं इन में जेको आहे सो वधि खां वधि जेको आहे सो शिरकत कयो। ऐं जेकॾहिं इमरान ख़ान तरफ़ां इहो ई रवियो ऐं इहो ई एटीट्यूड जेकॾहिं रहियो हो त पोइ ज़ाहिरी आहे मजबूरन हिन हुकूमत खे बि जेको आहे सो कार्रवाई करण जा जेके आइनी हक़ आहिनि उहे इस्तेमालु करे सघे थो। छो जो इमरान ख़ान जहिड़े तरीक़े सां माण्हुनि में इंतिशार फैलाए रहियो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो इस्तेमालु करे जेको आहे सो मुल्क में जेकी बदअमनी जी जेकी इहा लॉन्ग मार्च ज़रिए बहाए ऐं ॿारण थो चाहे, ज़ाहिर आहे हुकूमती सतह ते जेको आहे सो इनखे रोकण जे लाइ बि जेको आहे सो क़दम चाहींदा। ऐं जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो इमरान ख़ान तरफ़ां जेको ऐलान हो लॉन्ग मार्च जो त कयो वेंदो जुमे जे ॾींहुं, पर इमरान ख़ान अॼु हंगामी तौर ते लाहौर में हिकु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो ऐलान कयो आहे त जुमे जे ॾींहुं लाहौर जे लिबर्टी चौक खां सुबुह जो 11 वॻे खां लॉन्ग मार्च शुरू कयो वेंदो, जेको इस्लामाबाद ताईं जेको आहे सो उहो लॉन्ग मार्च। नज़ीर चारण, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असांखे आगाह करे रहियो हो।